सत बलबीरा। जय 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 हनुमान गोसाई, कृपा करो गुरुदेव की नाही। जो सत बार पाठ कर कोई, छूटे बंदी महा सुख होई। जो यह पढ़े हनुमान चालीसा, होए सिद्ध साखी गौरी सा। तुलसीदास सदा हरि तेरा, कीजे नाथ हृदय महडेरा। तुलसीदास सदा हरि तेरा, कीजे नाथ हृदय महडेरा। पवन तनय संकट हरन, मंगल मूर्ति रूप। राम लखन सीता सहित, हृदय बसो सुरभूम। सियावर रामचंद्र की जय। उमापति महादेव की जय। पवन सुत हनुमान की जय। राधावर कृष्ण चंद्र की जय। बोलो भाई सर्व संतन की जय जय जय। बोलो राधावर कृष्ण चंद्र की जय। श्री राम जय जय रामा, प्रेम से बोलो सीताराम। जय श्री कृष्णा प्रेम से बोलो राधे श्याम। श्री राम जय जय रामा, प्रेम से बोलो सीताराम। जय श्री कृष्णा प्रेम से बोलो राधे श्याम। दशरथ नंदन रघुवर प्यारे, जानकी वल्लभ सीताराम। नंद के प्यारे श्यामल प्यारे, राधिका वल्लभ राधे श्याम। कई प्यारे सुमित्र दुलारे, कौशल चंद है सीताराम। यशोमति प्यारे देवकी नंदन वासुदेव हे राधे श्याम। श्री राम जय जय रामा, प्रेम से बोलो सीताराम। जय श्री कृष्णा प्रेम से बोलो राधे श्याम। शत्रुघ्न प्यारे भरत के भाई, लक्ष्मण दाता सीताराम। अर्जुन प्यारे सूर्य के स्वामी, हलधर भ्राता राधे श्याम। अवधूत राजा हनुमत स्वामी, प्यारे धनुर्धर सीताराम। ब्रज के बंधव गोपिका वल्लभ, श्री मुरलीधर राधे श्याम। श्री राम जय जय रामा, प्रेम से बोलो सीताराम। जय श्री कृष्णा प्रेम से बोलो राधे श्याम। रुक भूखे शबरी के प्यारे, लोकुश बालक सीताराम। खिचड़ी के भूखे कर्म के प्यारे, प्रेम के प्यासे राधे श्याम। कैला उदारक जटाय उतारक, सावले सुंदर सीताराम। गरजू धारक पांडव तारक, सावले सुंदर राधे श्याम। श्री राम जय जय रामा सीताराम। जय श्री कृष्णा प्रेम से बोलो राधे श्याम। दुर्लभ सूरत चार की मूरत, निर्भय मूर्ति सीताराम। सावली सूरत मोहिनी मूरत, मंगल मूर्ति राधे श्याम। रावण मर्दक संतक रक्षक, रघुवंशी है सीताराम। कंस विनाशक सत्य सभाषक, यदुवंशी हे राधे श्याम। श्री राम जय जय रामा, प्रेम से बोलो सीताराम। जय श्री कृष्णा प्रेम से बोलो राधे श्याम। करुणा सागर सुखों के दाता, श्री रघुनंदन सीताराम। कृष्ण कन्हैया बंसी बजैया, नटवर नागर राधे श्याम। केवट स्वामी अंतर्यामी, श्री अकलात्मक सीताराम। मित्र सुदामा रास रचय राधे श्याम। श्री राम जय जय रामा, प्रेम से बोलो सीताराम। जय श्री कृष्णा प्रेम से बोलो राधे श्याम। सर्वव्यापक परम पिता, प्रभु पालन करता सीताराम। घट घट वासी प्रेम निवासी, आनंद करता राधे श्याम। जो भी गावे शांति पावे, प्रेम से गाए सीताराम। संपत्ति आए आनंद पाए, साक्षी बोले राधे श्याम। श्री राम जय जय रामा, प्रेम से बोलो सीताराम। जय श्री कृष्णा प्रेम से बोलो राधे श्याम। श्री राम जय जय रामा, प्रेम से बोलो सीताराम। जय श्री कृष्णा प्रेम से बोलो राधे श्याम। बोलो राधावर कृष्ण चंद्र की जय। ओम सर्वश्री गणेश गीता गंगा गौ गायत्री गुरुदेव 11 गोविंद सर्व संत भक्त महात्माओं सर्व तीर्थों माता पिता गुरुजन सरस्वती माता तुलसी माता वसुंधरा माता
जगदम्बे माता गौरी शंकर भगवान श्री सीताराम हनुमान साईनाथ महाराज भक्त और भगवान की सर्व सतगुरु जी सनक सनंदन सनातन सनत कुमार श्री नारद जी दालब्य जी भगवान श्री रामरति महाराज भगवान वेद मुनि श्री अविनाश मुनि भगवान श्री चंद्र महाराज बाबा साधुराम साहिब बाबा धनुराम साहिब बाबा राम प्रसाद साहिब बाबा हरिशरण राम साहिब बाबा नारायण दास साहिब बाबा आनंद राम साहिब बाबा भगत राम साहिब की जय। नमः पार्वती पतये हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव आयो लाल सभई चो झूले झूलेला ओम श्री राधा श्री राधिका वृंदावनेश्वरी ओम कृष्णाय वासुदेवाय प्रणतक्लेशनाशाय ओम नाम संकीर्तनम यस्य प्रणामो दुख शमनस हरि ओम भक्त भक्ति भगवंत गुरु इनके पद वंदन किए वंशी विभूषित करा पीतांबरादरुण पुणेन्दु सुंदर मुखाधर विंद नेत्रा हरि ओम राधे 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 श्याम राधे 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 श्याम राधे जय राधे राधे श्याम राधे 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 श्याम राधे 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 श्याम राधे श्री राधे राधे श्याम राधे जय राधे राधे श्याम राधे श्री राधे राधे श्याम राधे श्री राधे राधे श्याम राधे जय राधे राधे श्याम राधे जय राधे राधे श्याम राधे 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 श्री राधे राधे श्याम राधे 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 श्याम राधे 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 श्याम राधे श्री राधे राधे श्याम राधे 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 श्याम राधे श्री 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 राधे राधे श्याम राधे 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 श्याम राधे 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 दे राधे 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 श्री राधे 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 श्री राधे 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 जय जय श्री राधे। कथारंभ होत है श्री राम लक्ष्मण जान करो कल्याण सियावर राम की जय उमापति महादेव महा की जय पवन सुत हनुमान हनुमान की जय बोलो भाई सर्व संतन की जय 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 हरि राम मिठू राम प्यारो राम
नियारो राम, सीता राम, स्वीट राम। साथ संगत जी, प्रेरणीय श्री राम कथा जो लाभ कह कह वरतो हिते चकर भाटा में थोड़ो हथड़ो त मथे कयो जिन श्री राम कथा 3 ॾींहंनि जी ॾिठी आहे। हा, हथ मथे कयो न। 3 ॾींहं 2 ॾींहं भले ॾिठी हुजे, ठीकु आहे। हिकु ॾींहुं भला हिकु ॾींहुं बि जंहिं ॾिठी हुजे, या अधु कलाक बि ॾिठी हुजे 3 ॾींहं, थोरो घणो 3 में अधु कलाक हीअं करे ॾिसबी आहे न। हीअं भॼन आहे, नथो वणे वधाए सघिते। हे छा ज्ञान जी ॻाल्हि आहे। करेसि फॉरवर्ड, केरु थो ॾिसे हिते। चवण वारो पंहिंजे मौज में, ॾिसण वारा पंहिंजे मौज में। त हथ मथे कयो न, थोरो ईजाव जो हथ खे थोरो सो कशालो कयो। 1 2 3 4 5 6 7। मामा हथ मथे कयो न। 2 हथ, हा 2 हथ न, हिकु ई हथ। गिनती त हिकु जी थींदी न। 10 11 12। रवि हीअं मतिलबु छा ॾिसंदव छा पोइ? 13 श्री राम जय राम जय जय राम। 13 माण्हुनि ॾिठो आहे भाई। हा 100 माण्हुनि मूं लॻभॻि 13 माण्हुनि ॾिठो आहे। बलहार भलाई आहे। हलो भाई ठीकु आहे। हिते अची ॿुधो था, उहे बि तव्हांजी करोड़े महिरबानियूं जेके अचनि था पिया, ॿुधनि था पिया। वॾनि भागनि वारा आहिनि, वॾी कृपा आहे, सुठी ॻाल्हि आहे। करे ॿुधनि था उहे त सम्झो ईअं ई आहे कि जे नंढा नंढा रील ॾिसबा आहिनि 1-1 मिंट जा, हा न। लेकिन फैमिलीअ सां प्लानिंग थींदी आहे त हलो घुमी अचूं, त माण्हू पोइ मॉल में सलीमा ॾिसणु वेंदा आहिनि। हा, उनजी मौज अलॻि आहे। 3 घंटा वञी करे बढ़िया कंटिन्यू पूरी फिल्म ॾिसणु, ऐं ईअं 1-1 मिंट जा रील थोरो ॾिसणु। हे ईअं ई आहे कि 9 ॾींहंनि जी कथा उहा बि पूरी न थींदी आहे। ऐं हीअ जेकी कथा तव्हां ॿुधो, इहो त पूरो आनंद आहे, हा न। रोज़ु रोज़ु तव्हां कलाक अची करे ॿुधो था, इहो सम्झो भरपेट भोजन करणु आहे। बुख लॻी, थोरो कुरकुरे खाई छॾियोसीं, थोरी लेस खाई छॾीसीं, थोरी चिप्स खाई छॾीसीं, थोरा छंडा लॻा, तूं बि सनानु, ठिकरी सनानु, मां बि सनानु, उहा अलॻि ॻाल्हि आहे। त अहिड़ी तरह सां पूरी कथा जेके अची करे ॿुधनि था, उहे पूरो लाभ। ऐं ॿिया बि ठीकु आहे, नखो त ठीकु आहे। हियां झल त वीचारनि, हा, हिकु समोसो खाई चांहि पी त हियां झलत थी। जेके बुखियारा वेठा आहिनि, उञारा, उन खां त हे सही न। चओ हरे राम। श्री राम जय राम, श्री राम जय राम, श्री राम जय राम। भाई चओ हरे राम। हे हरि, हरे कृष्ण। हा भाई, नंढी भेण चओ हरे राम, वॾी भेनरूं चओ हरे राम, भाऊजन चओ हरे राम, बाबा अम्मा चओ हरे राम। इहा वाणी आहे बाबा आनंद राम साहब जन जी, ॾाढी मिठी वाणी। ऐं तिलदा में फरमाइश आई, उते ॻायूं पिया, असांजे मन में आयो पर न ॻाए सघियासीं, त अॼु था ॻायूं। अचो भाई। छो जो कथा में अक्सर चाहे कार्तिक कथा हले, भागवत कथा हले, भजन ॻाइण जो पूरो समय न मिलंदो आहे, हा न। हीउ समय ठीकु आहे, बढ़िया। रोज़ 1-2 भजन ॻायो, कथा कयो, ठीकु आहे। नंढी भेण वॾी भेण राम चओ। नंढी भेण वॾी भेण राम चओ, भाऊ अदा बाबा अम्मा राम चओ। राम चओ, नंढी भेण वॾी भेण राम चओ, राम चओ, भाऊ अदा बाबा अम्मा राम चओ। राम चओ, लोक लज्जा लाहे करे चवंदो हीरो, लोक लज्जा लाहे करे चवंदो हीरो। नंढी भेण वॾी भेण राम चओ, राम चओ, भाऊ अदा बाबा अम्मा राम चओ। राम चओ, ओ नंढी भेण वॾी भेण राम चओ, राम चओ, भाऊ अदा बाबा अम्मा राम चओ। राम चओ।
सजण तू जिन खे बणाए थो तू जिन खे बणाए थो अदा हिकु ॾींहुं कंदे तोखे सभु ई जुदा हिकु ॾींहुं कंदे तोखे सभई जुदा सजण तू जिन खे बणाई थो अदा हिकु ॾींहुं कंदे तोखे सभई जुदा अथी जेको सचो साथी शरण तंहिंजी पौ अथी जेको शरण तंहिंजी पौ नंढी भेण वॾी भेण राम चओ राम चओ भाऊ अदा बाबा अम्मा राम चओ राम चओ ओ नंढी भेण वॾी भेण राम चओ राम चओ बंदो आही प्यारा तू कर बंदगी बंदो आही प्यारा तू कर बंदगी ओ बिना बंदगी जे खोटी जिंदगी बिना बंदगी जे खोटी जिंदगी ओ बंदो आही प्यारा तू कर बंदगी बिना बंदगी जे खोटी जिंदगी हरि नाम साणवती तैसा कर ढो हरि नाम साणवती तैसा कर ढो नंढी भेण वॾी भेण राम चओ राम चओ भाऊ अदा बाबा अम्मा राम चओ राम चओ नंढी भेण वॾी भेण राम चओ राम चओ भाऊ अदा बाबा अम्मा राम चओ राम चओ राम खे जे पाईंदे त राम थींदे तूं राम खे जे पाईंदे त राम थींदे तूं जपे वठ राम खे त अमर थींदे तूं जपे वठ राम खे त अमर थींदे तूं राम खे जे पाईंदे त राम थींदे तूं जपे वठ थींदे तूं ऐं राम जहिड़े रंग में रखई ते मेरो राम जहिड़े रंग में रखई ते मेरो नंढी भेण वॾी भेण राम चओ राम चओ भाऊ अदा बाबा अम्मा राम चओ राम चओ नंढी भेण वॾी भेण राम चओ राम चओ भाऊ अदा बाबा अम्मा राम चओ राम चओ लोकल लाहे करे चवंदो हीरो लोकल लाहे करे चवंदो हीरो ओ लोकल लाहे करे चवंदो हीरो लोकल लाहे करे चवंदो हीरो नंढी भेण वॾी भेण राम चओ राम चओ भाऊ अदा बाबा अम्मा राम चओ राम चओ ओ नंढी भेण वॾी भेण राम चओ राम चओ भाऊ अदा बाबा अम्मा राम चओ राम चओ बोलो सियावर रामचंद्र की जय हरे राम मिठू राम प्यारो राम न्यारो राम सीताराम श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। ॾाढो आनंद आयो सात संगत जी तिलदा नगरीअ में छो जो श्री राम कथा असां ॾाढी घटि कई आहे ऐं भागवत कथा त हमेशह नित्य थींदी रहंदी आहे। वरी 12 तारीख़ खां श्री भागवत कथा जो अमृत तव्हांखे मिलंदो चालू रेखा में है न यानी मीडिया में उल्हासनगर महाराष्ट्र में 12 से 18 यही महीनो दिसंबर चालू थियो न भाई हाँ दिसंबर में त उल्हासनगर 2 में संतन जो सतगुरु बाबा नारायण दास महाराज उदासी असां जहिड़ी दरबार उते हिकिड़ा प्रेमी कराइनि था जेके पाण श्री कृष्ण भगवान ठही करे चओ हरे राम बोलो श्रीमद भागवत भगवान की जय। तो याद रखिजो भाई उल्हासनगर महाराष्ट्र में
सदगुरु बाबा नारायण दास महाराज जन जे पावन स्थान में ऐं पूज्य साईं जन जे संतन जे हाजरा हजूर सानिध्य में श्रीमद भागवत कथा जो अमृत रस वरसंदो 12 खां 18 दिसंबर। तो उन जो लाभ सब वठन जेके महाराष्ट्र उल्हासनगर में ना आहिनि उहे दूर देश जा माण्हू लाइव जो लाभ वठन। बाबा भगतराम चकर भाटा फेसबुक चैनल ते इन सत्संग कथा जो भागवत जो वे अमृत जरूर पियन। बोल भगवान की। श्री वृंदावन बिहारी लाल की जय। जय श्री कृष्ण। जय श्री कृष्ण। अचो भाई, श्रीमद भागवत महापुराण जी सूचना खां पोइ श्री रामचरित मानस बालकांड ऐं दोहा क्रमांक, हा भाई अंक तव्हांखे यादि रहिजी था वञनि, हा कथा भी याद रहण खपे। हरे राम हरे कृष्ण हे हरे सीताराम राधे श्याम हरे कृष्ण ओम राधे श्याम। कथा तव्हां श्रवण करे रहिया हो। ॾाढो जल्द श्री भगवान अवतार वठण वारा तो भाई, ठीक है। कथा पहुंची हुई कि रावण ॾाढा अत्याचार कया, सभिनि खे वश में करे छॾियो, 3 लोक उन जे वश में थिया। देवता वीचारा दर बदर भॼी विया। चओ हरि राम। बाहुन जे बल सां सॼे संसार खे वश में उन करे वरितो, कंहिंखे आज़ाद रहण न ॾिनो। और रामायण जा वचन आहिनि कि पराधीन सपने हूं सुख नाही। पराधीन सपने हूं सुख नाही। पराधीन चइबो आहे गुलाम खे आज़ाद जेको न आहे, स्वतंत्र जेको न आहे, उनखे सपने में बि सुख न मिलंदो आहे। तव्हां सोचींदा आहियो न छा आहे वीचारा कैदी वेठा आहिनि जेल में, 6 महीने में त हली ईंदा, छा आहे साल खनि त उन्हनि खे लॻंदो, 5 साल त लॻंदा, लेकिन तव्हां 5 ॾींहं कैद में रही ॾिसो पतो पइजी वेंदो। तव्हांखे ॾाढा बढ़िया कपिड़ा मिलनि, खाइण लाइ भोजन मिले, सभु मिले, हिकिड़ी मोबाइल न मिले, हा न। मोबाइल मिली त वरी आज़ादु किथे थियो आहे। मोजान अगरि मोबाइल कंहिंखे ॾियो त मसाणे में वञी सुख सां रही वेंदो, हा। उहो चवंदो हिते बि असां सलीमा ॾिसी वठंदासीं, हा, सभु शॉर्ट रील दुनिया भर जी जानकारी मिली वेंदी। इहा ई त आज़ादी आहे। उनखे कोई आज़ादी न मिले, दोस्त यार न मिलनि, ॻाल्हाइण लाइ न मिले, जेको असां चऊं उन समय ते उथे, जेॾी महिल चऊं सुम्हे, जेॾी महिल उथे, जेॾी महिल खाए, जेको असां चऊं सुबुह खाए, त पोइ पतो पवंदो आज़ादी कंहिंखे चइबो आहे। काई आज़ादी न हुजे, भोजन मिले, कपिड़ा मिलनि, रहण लाइ मिले, सुम्हण बि मिले, पर पंहिंजे टाइम ते न। ईअं न भई मां 12 बजे बढ़िया खाई पी घुमी फिरी 1 बजे सुम्हंदुमि, न। 9 बजे। कैदी घणे बजे सुम्हंदा आहिनि? 7-8 बजे हली वेंदा आहिनि बैरेक में सुम्हण। उथणो अथव 5-6 बजे। हाणे निंड कई अथव न कई अथव तव्हां ॼाणो। पराधीन सपने हूं सुख नाही। सपने में भी उनखे सुख न मिलंदो आहे। चओ हरे राम। इहा केॾी वॾी कृपा आहे कि असां सभु आज़ाद आहियूं। मजाक न आहे, चवण में अची वेंदो आहे। मां बि मजाक में जेलर साहब खे चयोमांसि, जेलर साहब हिते कथा करण में एॾो आनंद थो अचे पियो, महिरबानी करे तव्हां साल खनि रखी छॾियो। वो तो खिलण लगा, चवन पिया ईअं कानूनी अधिकार न आहे, चोरी वोरी करणी पवंदव काथे। चवन पिया चोरी कयो, डाको हणो, अहिड़ो जॾहिं तव्हां कोई खोटो कर्म पाप कंदव पोइ तव्हांखे असां हिते रखी था सघूं। मां हाणे इहे त वरी ख़तरे वारा आहिनि, इन जो कुझु आइडिया थोरो घटि आहे असांखे। इहो करण लाइ त वरी हथ ई न हलंदा असांजा। भॻवानु अहिड़ी कृपा कई आहे। चओ हरे राम। त ॾिसो भाई, भगवान केॾी कृपा कई आहे, असां उन जो अनुभव कयूं। केॾी करुणा आहे, दया आहे, कृपा आहे प्रभु जी। उन जो ध्यान ही कोन्हे। बिन मांगे मिलता भोजन, ये दया नहीं तो क्या है। अनमोल चलती सांस, ये दया नहीं तो क्या है। एक ॾींहुं सांस अटके न, पोइ ॾिसो घणा डॉक्टर था घुमूं, हाँ, काॾे त ऑक्सीजन वठूं, कहिड़े कहिड़े डॉक्टर ॾे वञूं था पिया, दम तो घुटे भैया, ठीक सां सांस नथी हले। ॾाढनि खे थींदो अथव। चओ हरे राम। और सभिनि खां वॾी कृपा की सत्संग मिलियो। कई माण्हू वीचारा एॾे भागनि वारा न हूंदा आहिनि तव्हां वांगुरु, उहो साल में 1 आध ॾींहुं उन्हनि खे सत्संग मिलंदो आहे। हाँ,
चाहे लोकल हुजनि चाहे बिलासपुर जा हुजनि, न किशोर भैया। हाणे ईअं न सम्झो तव्हांजे लाइ थो चवां, तव्हां बि हुजो त ॿी ॻाल्हि आहे हुन में, पर सची ॻाल्हि आहे वॾनि भागनि वारा आहिनि जेके सत्संग थो। जॾहिं कृपा थिए, आहा जब होए रघुनाथ दयाल, जॾहिं रघुनाथ कृपा कंदा आहिनि तब साधु संगत पाई। हाणे कंहिंखे आज़ाद न छॾियो रावण, पुछो देवता दुखी थी विया छो जो आज़ादी कोन्हे। अरे तव्हां त देवता आहियो, चई देवताऊं त छा आहियो, स्वर्ग त खसिजी वियो, ॿाहिरि निकिरी नथा सघूं। हा ॾिसंदो त हणी चंबो विहारींदो पाण वटि हली। तंहिंजे करे सभु दुखी। सभिनी जो राजा शिरोमणि रावण थियो, सार्वभौम सम्राट, पंहिंजे मन जे अनुसार राज करण लॻो। देवता यक्ष गंधर्व माण्हू किन्नर नागन जी कन्याऊं कई ॿी सुंदरियूं उत्तम स्त्रियुनि खे उन्हनि पंहिंजे ॿाहुनि जे ताक़त सां जीते करे शादी कई, उन्हनि जी रजामंदीअ सां न, जीते करे। हरे राम। भुजबल विस्य बस्य कर राखसी को न स्वतंत्र, मंडली का मन रावण राज करे निज मंत्र। देव जच्छ गंधर्व नर किन्नर नाग कुमारी, जीते बरि निज बाहुबल बहु सुंदर बर नार सियावर रामचंद्र की जय। उमापति महादेव की जय, पवन सुत हनुमान की जय। बोलो भाई सर्व संतन की जय जय जय। मेघनाथ अहिड़ो आज्ञाकारी पुट हो, भले रावण जो पुट हो, ख़तरनाक हो, आतंकवादी हो, अलॻि ॻाल्हि आहे, उहो मैटर ॿियो आहे, पर जेको सुठो गुण आहे उनजी तारीफ़ हुजणु खपे। इहो दैवीय संपदा आहे। राजा इंद्र वृत्रासुर जी युद्ध जे विच में महिमा कई आहे कि धन्य आहियो तव्हां, शरीर त राक्षस जो असुर जो अथव, पर बुद्धि तव्हांजी भक्तनि जी आहे। कि इन युद्ध जे विच में श्री कृष्ण खे यादि था कयो, तव्हांखे वज्र में बांके बिहारी जा दर्शन था थियनि। अहो तव्हां ॾाढा भाग्यवान आहियो। इहे त सुरत्व आहे, इहो देवत्व आहे, इहा ई त हिकिड़ी उन्हनि में ख़ूबी आहे कि देवता सची ॻाल्हि जो समर्थन कंदा आहिनि। हाणे इंद्रजीत में इहो वॾो गुण अथव, भले उहो ठीकु आहे, उन अत्याचार कया, रावण जे वश में हुयो ऐं उन धर्म जो पालन न कयो, देवताउनि सां लड़ाई कई, राजा इंद्र खे जीते छॾियो, उहा अलॻि ॻाल्हि आहे। लेकिन पंहिंजे पिता जो आज्ञाकारी आहे, इहो गुण त सभिनि खे खणणु खपे। ख़राबु शइ बि सुठी शइ तो न खणबी आहे, और सुठी शइ ख़राबु जॻह तो बि खणी वठिजे। हा न, रावण को भी ज्ञान मिलियो, भगवान राम जी लक्ष्मण के ॾियारियो। लख रुपए जी मुंडी नालीअ में भी किरी पए तो धोई करे इस्तेमाल कबी आहे, खणबी आहे। अजा ईअं न बि चवंदासीं केरु छॾींदो लख रुपए जी मुंडी। असां तव्हांखे चऊं भैया न नालीअ में किरी पई न खणो, त घणा माण्हू लख जी मुंडी छॾे छॾींदा, ॿुधायो। हरे राम। अजा हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो, हिकिड़ो गुलाब जामुन पियो आहे तव्हां वटि, हा उते अची मक्खियूं वेही रहनि त उहो खाईंदव? नंढो सो गुलाब जामुन हुजे 5-10 रुपए जो, कई माण्हू न खाईंदा न। पर अगरि 5 किले जो शुद्ध घी हुजे, 6,000 रुपए जी क़ीमत, ऐं उन में मक्खी किरी वीचारी प्राण बि त्यागे छॾे, त उहो इस्तेमालु कंदो कि मक्खियुनि खे खाराईंदो? 5 किले जो शुद्ध घी आहे भैया, ओरिजिनल ठहियल आहे, गांइ जो शुद्ध घी। मक्खी रानी आई वीचारी, अंदरि किरी पई, प्राणनि जो विसर्जन। मोनी बाबा ठही वेंदा आहियो न, जवाब ई न ॾींदा आहियो तव्हां। कुझु चइबो त आहे, जी फोड़ त कबो आहे, ईअं चुप वेहंदा आहियो, ॼण सभिनि मौन विर्त रखियो अथव। ॾिसो न पुरुषवानी, हा उहो इस्तेमालु कंदव कि न कंदव? हा उनखे गारियूं बि ॾींदव 2-3, चंडरी मुई काढो, पाण त मरी वई, घी बि ख़राबु करणु आई आहे, ॾाइण कढेसि, 2 चमचा फिटी कजांइ कुंवार। हा 2 चमचनि में वो शुद्ध घी तव्हांजो पवित्र थी वियो। चओ हरे राम। हाँ 2 चमचा कढी छॾिजां, इन जे नाले ते, मरियल मख जे नाले ते खाए वञी। चओ हरे राम। पितरनि जा ॾींहं पिया हलनि, ऐं वीचारो मंगलूराम पकोड़ा पियो खणी वञे घर। हिकिड़ो कांव आयो, हईंसि झपटो, बचाई बचाई, आख़िर कांव झपटो हणी करे हिकिड़ो पकोड़ो खणी वरितो। हीअं पकड़ीसि उनखे पकड़ण लाइ, भई खणी वठांसि, पर कांव उॾाम वियो, वण ते वञी वेठो, खिलण लॻो। कांव बि बजाए न सघे न, मां हिकु अखबारो आहियां, तोखां चालाक आहियां,
मंगलूराम चवण लॻो खणी वञ खणी वञ खणी वञ। उहे बि मूंखे पंहिंजे पीउ जे ॾाॾे जे नाले ते पितर करण हुया, तोखे मिलियो। कांव चयईसि ख़बरदार, ये पंहिंजे मां होशियारीअ सां कयो आहे, तूं कोई दान न कयो आहे मूंखे। चओ हरे राम। हे केॾो चालाक आहे माण्हू, पहिरियों बचाए तूं ऐं कांव खणी वियो त चए थो खणी वञ पितरनि जे नाले ते खणी वञ, पितरनि जा ॾींहं था हलनि। हरे राम। मेघनाथ केॾो बि ख़राबु आहे, पितृ भक्त आहे। उनखे इहो ख़बर आहे कि राम जी असां न जीते सघंदासीं, वॾा वॾा मरी विया। लेकिन जॾहिं रावण चए थो न, चए थो पिताजी मां वेंदुमि तव्हांजी आज्ञा जो पालन कंदुमि, ऐं वाकई उन प्राण ॾिना उन पिताजी चवण ते। और कुंभकर्ण, अगरि तव्हां गीता प्रेस जो भक्त चरितांक पढ़ंदव न त कुंभकर्ण जी कथा लिखियल अथव, तव्हां हैरान थींदव। टाइटल छा लिखियल आहे ख़बर अथव? भक्त हृदय कुंभकर्ण। आहा, उहो त वीचारो 6 महीना त सुम्हंदो, हिकु ॾींहुं जाॻंदो। उनखे युद्ध में जाॻायो वियो आहे, पाण न जाॻियो आहे। कथा पढ़ी ॾिसो। ढोल नगारा हाथियूं मोकिले, चिंगाड़ कराए, और सुगंधियूं जलेबियूं तराए करे, कई तरह जे मदरा रखी करे, नक में धुआं विझी करे, सुआ ट्रंबे करे उनखे जगायो वियो। त उहो जागी करे रावण खे ज्ञान थो ॾे त हीअ जगत जननी अथई माता सीता जानकी। रावण तूं छा कयो आहे? उनजो हरण करे आयो आहे। तूं छा थो सम्झी तूं राम जी खे जीते सघंदे? अरे काल बि उनखे जीते नथो सघे युद्ध में, अहिड़ा करोड़े अची वञनि असां जहिड़ा। लेकिन रावण त मुक्ति पाईंदुमि। लेकिन इहो सीक्रेट कंहिंखे ॿुधायो कोन्हे रावण। और कुंभकर्ण बि ज्ञान ॾिनो, लेकिन रावण चईसि तूं हाणे तूं ज्ञान ॾींदे या मुंहिंजे वचन जो भाउ जो वॾे भाउ जो पालन कंदे? हथ जोड़े चएसि तूं मां ज़रूरु वेंदुमि, पंहिंजा प्राण ॾींदुमि तुंहिंजे लाइ, मां जान ॾियां, कोई वॾी ॻाल्हि न आहे, तूं मुंहिंजो वॾो भाउ आहे। लेकिन सच्चाई त इहा अथई कि उहो परमात्मा आहे। सत्य उन तरफ़ आहे, तूं कूड़ जे रस्ते तो हले, धर्म उन वटि आहे, तूं अधर्म जे रस्ते तो हले। रामो विग्रहवान धर्म। धर्म छा थींदो आहे? चवनि था राम जी खे ॾिसी वठो। राम जी जी कथाऊं लीलाऊं अनुकरणीय आहिनि, फॉलो करणु खपे। ऐं श्री कृष्ण भॻवान जी लीलाऊं विचारणीय आहिनि, उहो सोचणु खपनि। भागवत में डोंगरे जी महाराज चवनि था पहिरियों रामायण ईंदो आहे, पोइ श्री कृष्ण जी कथा आरंभ थींदी आहे। 9वें स्कंद में पहिरियों सूर्यवंश जो वर्णन श्री राम जी ॾाढी बढ़िया कथा लिखियल आहे सार रूप में। पोइ भगवान कृष्ण जी कथा ईंदी आहे। ईअं छो कि पहिरियों मर्यादा पोइ प्रेम। पहिरियों सम्झी वठो त भगवान छा आहे राम जी जे द्वारा, पोइ सम्झो त उहो राम जी हाणे प्रेम जी लीला करण जे लाइ श्री कृष्ण बणिजी वियो आहे। चओ हरे राम। असां पंहिंजे दिमाग़ सां न सम्झी सघंदासीं, इन करे कथा ॿुधी वेंदी आहे। पढ़ी करे बि माण्हू केॾी महिल ग़लति अर्थ कढंदा आहिनि। इन करे श्रवण कई वेंदी आहे गुरुनि जे मुख मां, संतनि जे मुख मां, त मता न कोई संदेह थी वञे। उहे संत महात्मा असांखे कथा ॿुधाईंदा आहिनि त संदेह निवारण करे ॿुधाईंदा आहिनि। उहे ईअं न ॿुधाईंदा कि भॻवानु रास कई, पहिरियों इहे ॿुधाईंदा छो कई, रास करण वारो केरु आहे? कोई पुरुष न आहे, उहो परम पुरुष आहे। रास जो आरंभ बि पोइ कंदा, छो जो ख़बर आहे कि असांजी ॿुद्धीअ जी शक्ति ॾाढी घटि आहे, न सम्झी सघंदी। और कई जॻहियुनि ते त कई कोन वेंदी आहे इहा कथा। चओ हरे राम। संगत खे ॾिसी करे कि संगत ॿुधण वारी कहिड़ी आहे, प्रेम सां थी ॿुधे कि ईअं ई बसि मनोरंजन करण आई आहे। श्री कृष्ण गोविंद। अचो भाई मूल कथा ते। त मेघनाथ उनखे जेको रावण चयो, उन मेघनाथ पहिरियों ई करे रखियो। यानी एॾो होशियार, एॾो समझदार कि पिता खे ज़बान सां चवण जी ज़रूरत न ॾींदो, इशारो सम्झी वेंदो कि मुंहिंजा दशानन छा था चाहिनि पिया। इंद्रजीत मन जो कछ कहे वो, सो सब जन पहले ही कर रहे हो। प्रथम जिन कहूँ आयस दीना, तिन्ह कर चरित सुनो जो कीन्हा। आज्ञा पालन में क्षण भर भी करी मेघनाथ देर न कई आ। ये समझो रावण जे लाइ उहो श्रवण कुमार आ, रावण जे लाइ हा न। असांजे लाइ भले उन जी ॿी जेकी कथाऊं अनुकरणीय कोन्हनि हा न, उहो त
भगवान उन जो उद्धार कयो आहे, उन अधर्म में साथ ॾिनो आहे। लेकिन अगरि हिकिड़ो गुण ॾिसंदो पिता जे लाइ त उहो वंदनीय आहे, प्रणम्य है कि पिता जे वचननि जो ईअं, माता जे वचन जो, पिता जो ईअं पालन कयो आहे। और रावण उहा जेको पंहिंजे नाने जी बि नथो ॿुधे, पंहिंजे पीउ जी नथो ॿुधे, पंहिंजे सहुरे जी नथो ॿुधे, ऐं कंहिंजी बि नथो ॿुधे पियो। रावण अहिड़ो ख़तरनाक आहे, पोइ बि संतान उनखे आज्ञाकारी मिली आहे। चओ हरे राम। त गहना कर्मणो गति, पंहिंजे गणित सां न तोरींदा कयो, हे हीअं हलियो हिन सां ईअं छो थियो, हो हूअं हलियो हुन सां ईअं छो न थियो, हिन हीअं कई त हिन सां ईअं छो थियो, हा हे संत आहे त हिनखे हीअ बीमारी छो आई, हे पापी आहे त हिनखे सुख छो आया। ये गणित या असां न समझी सघंदासीं। कई जन्मनि जा कर्म हूंदा आहिनि, जेको कर्म कंदासीं उनजो फल मिलंदो। यादि रखिजो, कोई पाप करे ऐं प्लानिंग करे त मां हीअ अधम कयां थो, गंगा नहाईंदुमि, पाप लही वेंदो। गंगा मैया भुल जो प्लानिंग करे, षड्यंत्र करे, कोई पाप करे त उनजो फल त कई गुना भोगणो ई पवंदो उनखे। चओ हरे राम। सिंपल सी ॻाल्हि आहे, नंढी सरल ॻाल्हि आहे। जॾहिं गंगा मैया जा सुपुत्र भीष्म पितामह आहिनि, उन्हनि खे बि शरशैया ते सुम्हणो पियो, कोई भूले भटके अगरि उन्हनि खां गुनाह थियो, जानबूझ करे बि न। गंगा मैया जा पुट आहिनि, उनखे हिसाब ॾियणो पियो त असां बची वेंदासीं छा। हरे राम हरे कृष्ण हे हरि। हाणे चवनि था थोरो सो ॿुधो भाई, कि रावण मेघनाथ खे जेके पहिरियों पहिरियों आज्ञाऊं ॾिनी हुयूं, यानी जेकी फाइल ठाहे ॾिनी हुई त हे कम करणा अथई, उन जेके जेके करतूतूं कयूं उहे थोरो ॿुधी वठो। कि सभिनी राक्षसनि जे टोले में ॾिसण में सभिनि खां भयानक पापी इहे राक्षस देवताउनि खे दुख ॾियण वारा हुआ। असुर टोलो ठाहे करे उपद्रव कंदा हुआ, आतंक फैलाईंदा हुआ, ऐं माया सां अनेक तरह जा रूप बि धारण करे वठंदा हुआ। चओ हरे राम। जहिड़ी तरह धर्म जी जड़ कटिजी वञे, यानी जेके धर्म ते हलनि था उन्हनि खे दुख ॾींदा हुआ, उहे सभु वेद जे विरुद्ध कमु कंदा हुआ। जंहिं जंहिं जॻह में गौ माता ऐं ब्राह्मण देवता हुजनि, उन ई नगर में, गांव में, पुरवनि में छा कंदा हुआ, आग लॻाए छॾींदा हुआ। चओ हरे राम। चवंदा केरु वञी हिक हिक खे मारे, होलसेल में कमु था कयूं त बाहि था लॻाए छॾूं। तॾहिं चवंदा आहिनि हमें बरसों लग गए एक झोपड़ी बनाने में, तुम्हें तरस नहीं आया बस्तियां जलाने में। तरी त करुणा निधान श्री राम जी आया। उन्हनि जे भव खां काथे बि शुभ आचरण, ब्राह्मणनि जो भोजन, यज्ञ करण, श्राद्ध करण न थींदा हुआ। देवता ब्राह्मण गुरुनि खे कोई न मञींदो हो। न हरिय जी भक्ति हुई, न यज्ञ, न तप, न ज्ञान। वेद ऐं पुराण त सपने में बि ॿुधण जे लाइ कोन मिलंदा हुआ। चओ हरे राम। चवंदा आहिनि न, कुझु समय पहिरियों कश्मीर में बि ब्राह्मणनि खे, हिंदुनि खे, भक्तनि खे केॾा अत्याचार सहणा पिया। हाणे जी ॻाल्हि बि कई चवनि था, असां त पूरो घुमिया न आहियूं, पर कई अहिड़ा स्थान आहिनि जिते हिंदू घटिजी आहिनि, विधर्मी ॾाढा आहिनि, उते हिंदुनि खे तकलीफ़ थी अचे। उते खुले आम भजन भक्ति करण में ॾाढी तकलीफ़ थी अचे। हाणे ॾिसो जाते काथे कोई कढनि था पिया, यात्रा था कढनि भगवान जी जन्माष्टमी, श्री राम नवमी आदि आदि, त कई जॻह ते पत्थर था हणनि उन्हनि खे। हिन महिल बि त अहिड़ो कलयुग आहे, हिन महिल त यादि रखिजो। ऐं हे सभु थियणो ई आहे। इहो कलयुग जो, कलयुग उन्हनि खे मदद कंदो आहे जेके ग़लति रस्ते ते हलंदा आहिनि, उन्हनि खे मदद न कंदो जेके धर्म ते हलंदा। इन करे कलयुग में भगवान में मन लॻाइणु ॾाढो कठिन आहे, किरण सरल आहे। पर चवनि था कलयुग में हिकु ई फ़ाइदो आहे, जंहिंजे करे परीक्षित महाराज कलयुग खे रहणु ॾिनो कि थोरो बि समय अगरि कोई भजन करे, कीर्तन करे, त उहो ॿियनि युगनि जी अपेक्षा कई गुना जल्दी भगवान खे पाए वठंदो आहे। यानी ॿियनि युगनि में हज़ारे साल ऐं कलयुग में केवल अधु कलाक, एॾा लाभ थींदा आहिनि। इन करे कलयुग जी महिमा ॿियनि युगनि खां बि वधीक आहे। कलयुग सम युग आन नहीं, जो नर कर विश्वास। गाय राम गुण गन बिमल, भवतर बिन ही
प्रयास सियावर। बस एतिरो ई फ़ाइदो अथव। कल युग में रहो था, जियो था, त पहिरियों लक्ष्य भगवान जो सत्संग। 100 न 1000 न लख न करोड़ कम छॾे करे पहिरियों सत्संग कयो। और सत्संग यानी जाते भगवान जो सत्संग, माण्हुनि जो न, है न। चओ हरे राम। हिकिड़ी जॻह ते शिव जी भगवान जी मूर्ति, भगवान नारायण जी मूर्ति, और विच में मां केरु आहे, चयूं ब्रह्मा जी। ॾिसां त कुर्तो पैजामो पातल। न ब्रह्मा जी कीअं थी आहे? चई इहे ब्रह्मा जी न साॼा। हाणे ॿुधायो, हाणे काॾे वञिजे? हे कलयुग त हिते पहुची वियो आहे। कई जॻहनि ते भगवान जो विग्रह ही कोन्हे। न गीता आहे, न भागवत आहे, न रामायण आहे, न कीर्तन आहे, न धुनी आहे, न कथा आहे। ऐं माण्हू वीचारा एॾा भोला भाला, पतो ई कोन्हे सत्संग कंहिंखे चइबो आहे। सत्संग जो अर्थ ही पतो कोन्हे, त उहे त किरंदा ई भेड़ चाल में। चओ हरे राम। जाते माण्हू पाण ई भगवान थी वे ऐं भगवान खे चए डुप्लीकेट आहे। इहो त पौंड्रक कमु कयो। द्वापर युग में अहिड़ा अची विया, त कल युग में अगरि 2-4 हज़ार अची विया त कोई वॾी ॻाल्हि न आहे। कृष्ण भगवान जे सेम उन टाइम में, उन समय, उन काल में पौंड्रक अची वियो न, जेको चए पियो कृष्ण नकली आहे, मां असली आहे। हे कृष्ण, हे छलिया अथव, इहो भगवान कोन्हे। हे मां असली भगवान आहियां। हे त दयालु उनखे पंहिंजी सारूप्य मुक्ति ॾेई छॾी। अॼुकल्ह हज़ारे अची वञनि त कोई वॾी ॻाल्हि न आहे। सावधान भाई सावधान। सब ते उत्तम हर की कथा, की कथा। नाम सुनत दर्द दुख लथा। नाम सुनत दर्द दुख लथा। हा, रोज कथा ॿुधो, घर में पढ़ो, ॿारनि खे पढ़ायो। तव्हांजे घर में कलयुग जो असर न ईंदो, सत्युग बणियल रहंदो। इहा ॻाल्हि आहे। भगवान जे सत्संग सां जुड़ी वञो भाई। चओ हरे कृष्ण। त इहे राक्षस उहो ई कमु करणु लॻा, मेघनाद आदि, जंहिंसां धर्म कटिजी वञे। उन्हनि जे भव खां काथे बि शुभ आचरण न पियो थिए। सत्संग, भजन, कीर्तन, यज्ञ, हवन, भंडारा सभु ख़तमु। ब्राह्मणनि जी सेवा पूजा, गुरूअ खे कोई नथो मञे। न हरिय जी भक्ति, न यज्ञ, न तप, न ज्ञान हो। वेद पुराण त सपने में बि ॿुधण जे लाइ कोन पिया मिलनि। नहीं हरि भगत यज्ञ तप ज्ञाना, सपने हूं सुनियनि वेद पुराना। जग तोप वैराग्य योग ऐं यज्ञ, देवताउनि खे भाग ॾियणु। रावण काथे कननि में ॿुधे पियो स्वाहा स्वाहा, त पाण डुक पाए उते पहुची पियो वञे। कुझु बि रहे नथो सघे। सभिनि खे पकड़े करे उहो विध्वंस करे छॾींदो, नष्ट करे छॾींदो। संसार में अहिड़ो भ्रष्ट आचरण फैलिजी वियो कि धर्म त कननि में बि ॿुधणु नथो अचे, त कोई वेद पुराण काॾों चई सघंदो। उनखे कई तरह सां उहो कष्ट ॾींदो, देश मां कढी छॾींदो। राक्षस जेके घोर अत्याचार कंदा हुआ, उन्हनि जो वर्णन नथो कयो सघिजे। हिंसा ते ई जंहिंजी प्रीत आहे, उन जे पापनि जो भला कहिड़ो ठिकानो आहे। जप जोग बिरागा, तप मख भागा, श्रवण सुने दस सीसा। आपुन उठ धावे, रहे न पावे, धर सब घाले खीसा। अस भ्रष्ट अचारा, भा संसारा, धर्म सुनिय नहीं गाना। तेहि बहु विधि त्रासे, देश निकासे, जो कह वेद पुराना। श्री राम श्री राम श्री राम श्री राम। बरन न जायनी, घोर निसाचर जो करहे, हिंसा पर अति प्रिय। तिन्ह के पाप है कवन मित। सियावर रामचंद्र की जय, उमापति महादेव देव की जय, पवन सुत हनुमान की जय, बोलो भाई सर्व संतन की जय। एक महीने जे 6 ॾींहं जी कथा संपन्न मास पारायण छठा विश्राम। इनमें पूरी रामायण पढ़ंदव न त 6 ॾींहंनि जी कथा थी वई। अॻिते ॿुधो भाई। पराओ धन, पराई स्त्रीअ ते मन हलाइण वारा, दुष्ट, चोर ऐं जुआरी ॾाढा वधी विया। जेके माता पिता देवताउनि खे नथा मञनि, संतनि जी सेवा करण त दूर, उल्टो संतनि खां सेवा था कराइनि। चओ हरे राम। त शंकर भगवान चवनि था त हे भवानी, उथणी वेहणी आचरण जंहिंजो अहिड़ो आहे, उन्हनि सभिनी प्राणी समझदा।
हाणे उहे शरीर कद काठीअ में रावण कोन्हनि, लेकिन हिन ज़माने में बि जंहिंजो अहिड़ो सुभाउ आहे जेको तव्हां ॿुधी रहिया हो, कर्म धर्म भजन भक्ति छॾे सेवा करण जी जॻह ते सेवा कराइण, चवनि था उहे सम्झो राक्षसी सुभाउ वारा आहिनि। इन तरह धर्म जे लाइ ॾाढी ग्लानी, अरुचि, अनास्था, कोई श्रद्धा न, कोई प्रेम न। अहिड़ो हाल ॾिसी करे धरती माता ॾाढो भयभीत थी वई, व्याकुल थी वई, सोचण लॻी त पर्वत, नदियूं, समुद्रनि जो बोझ मूंखे एतिरो भारी नथो नज़र अचे जेतिरो भारी मूंखे परद्रोही माण्हुनि जो, अधर्मी माण्हुनि जो बोझ थो लॻे, जेके ॿियनि जो बुरो करण वारा आहिनि। धरती सॼे धर्म खे उलट ॾिसी रही आहे, पर रावण खां डिॼी करे उहा कुझु चई नथी सघे। धरती माता बि रावण जे भउ खां चुप आहे। चओ हरे राम। अंत में हृदय में सोच विचारे करे उन्हें गौ माता जो रूप धारण कयो। बोलो गौ माता की। वेश बदले करे उहा धरती माता वही जाते सब देवता ऐं मुनि लिकियल हुया। धरती माता रोई करे पंहिंजो दुखड़ो ॿुधायो, पर कंहिं कुझु कम सिद्ध न कयो। तॾहिं देवता मुनि गंधर्व सब मिली करे कि असांजे बस जी ॻाल्हि न आहे, सत्यलोक आया, यानी ब्रह्मा जी महाराज की। भगवान ब्रह्मा जी महाराज वटि आया, भव ऐं शोक में भरिजी अति व्याकुल विचारी पृथ्वी माता धारण करे उन्हनि सां गॾु हुई। ब्रह्मा जी सभु सम्झिया, उन्हनि मन में अनुमान कयो कि इन में मुंहिंजो कुझु बि वश हलण वारो न आहे, कि मां बि हिन पापी रावण ऐं अधर्मनि सां व्यवस्था बदिले नथो सघां, मां बि हे अधर्म नथो मिटाए सघां। ब्रह्मा जी सोचियो, तॾहिं धरती माता खे चयूं त हे पृथ्वी जंहिंजी तूं दासी आहे, उहो ई अविनाशी असांजो तुंहिंजो ॿिन्ही जो मदद करण वारो आहे। ठीकु आहे। ब्रह्मा जी चवण लॻा त हे धरती, मन में धीरज धारण करे श्री हरिअ जे चरण कमलनि खे यादि कर। प्रभु पंहिंजे दासनि जे दुखड़नि खे ॼाणंदा आहिनि, उहे तुंहिंजे कठिन विपत्तीअ जो नाश कंदा। धरन धरहि मन धीर, कहाँ बिरंच हर पद सुमर, जानत जन की पीर। प्रभु भंजहि दारुण विपति, सियावर राम चंद्र की जय। उमापति महा देव की जय। पवन सुत मान की बोलो जय। भाई। सर्व संतन की जय। हरि राम। सब देवता उथी करे विचार करण लगा, भगवान काथे मिलंदा? तो उन्हनि जे साम्हूं वञी करे पुकार कयूं। कोई चवनि पिया वैकुंठपुरी वञो, कोई चवनि पिया क्षीर सागर में वञो। जंहिंजे दिल में जहिड़ी भक्ति ऐं श्रद्धा हुई, प्रभु उते उन जे लाइ उहो ई रीतीअ सां प्रगट थींदा आहिनि। हे पार्वती, उन समाज में मां बि वेठो हुयुमि। केरु चई रहिया आहिनि? केरु चई रहिया आहिनि? शिव भगवान चवनि था त हे पार्वती, उन समाज में मां बि वेठो हुयुमि। मूंखां पुछऊं, भोले बाबा जॾहिं तव्हां वेठा आहियो त ॿुधायो न भगवान काथे? तॾहिं मां चयोमान, हरि व्यापक सर्वत्र समाना। भगवान तो हर जगह हर समय में आहे। अरे हिन समय भी आहे, हा हिन समय भी आहे। हर जगह ते आहे, हा हिते भी आहे। हर प्राणीअ सां आहे, यानी असां सां भी आहे। अच्छा, त पोइ नज़र छो नथो अचे? तॾहिं मां चयोमान, ईअं नज़र न ईंदो आहे, प्रेम ते प्रगट होए मैं जाना। आहे हर जगह ते, हर समय में, हर स्थान में, हर प्राणीअ सां, पर नज़र उन खे ईंदो जंहिंखे प्रेम रूपी चश्मो पातल हूंदो। हरि व्यापक सर्वत्र समाना, हरि व्यापक सर्वत्र समाना। प्रेम ते प्रगट होहि मैं जाना। प्रेम ते प्रगट होहि मैं जाना। हरि व्यापक सर्वत्र समाना। देश काल दिस
विदिशि हूँ माही। देश काल देश विदेश हो माही। कहूँ सो कहाँ जहाँ प्रभु नाही। कहाँ हो सो कहाँ जहाँ प्रभु नाही। राम श्री राम। श्री राम श्री राम। भोले बाबा चवण लगा माखे पतो आ भगवान हर जगह हर समय में व्यापक रूप से आहिनि, लेकिन वे प्रेम सां प्रगट थींदा आहिनि। शिव जी चवनि था कोई भी स्थान कोई भी समय काई भी जगह दिशा विदिशा 4 दिशाऊं 10 दिशाऊं हर कोण ॿुधायो मुंहिंजा हर जगह ते कहो सो कहाँ जहां प्रभु नाही। ॿुधायो त कहिड़ी जगह आ जाते मुंहिंजा प्रभु न हुजनि। इन करे सभिनी में चराचर सभिनी प्राणियुनि में थींदे भी उहे सभिनि खां न्यारा बि आहिनि, सभिनि खां विरक्त बि आहिनि, छो जो उन्हनि जी कोई आसक्ति कोन्हे माण्हूअ वांगुरु। उहे प्रेम सां प्रगट थींदा आहिनि। जीअं आग हूंदी आहे लकड़ीअ में, पर जॾहिं उनजो उद्दम कयो माचिस ॿारियो घर्षण कयो तॾहिं प्रगट थींदी आहे। चओ हरे राम। मुंहिंजी ॻाल्हि सभिनि खे प्यारी लॻी। ब्रह्मा जी साधु साधु चई करे उन्हनि वॾाई कई। मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी करे ब्रह्मा जी जे मन में ॾाढो ॾाढो आनंद आयो, तन पुलकित थी वियो, अखियुनि में प्रेम जा लुड़क वहण लॻा। धीरज धारण करे ब्रह्मा जी सावधान थी करे उते ई भी करे भगवान श्री राम जी स्तुति आरंभ करे छॾी। सुन बिरंच मन हर्षतन पुलक नयन बहनी। स्तुति करत जोरी कर सावधान मत धीर। सियावर रामचंद्र की जय, उमापति महादेव की जय, पवन सुत हनुमान की जय। बोलो भाई सर्व संतन की जय। अति प्रसिद्ध स्तुति तां शायद ॿुधी हुजे। जय जय सुर नायक जन सुखदायक प्रणत पाल भगवंता गोद्विज हितकारी जय असुरारी सिंधु सुता प्रिय कंता। इन जो आनंद असां सुभाणे वठंदासीं। सुभाणे भोले बाबा जो ॾींहुं बि आहे, शिव जी बि गॾु आहिनि। अची करे समय ते लाभ वठिजो भाई। बोलो सियावर राम। हा संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी। 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 वो अच्छी बनेगी तेरी अच्छी बनेगी। अच्छी बनेगी तेरी अच्छी बनेगी। वो अच्छी बनेगी तेरी किस्मत खोलेगी। अच्छी बनेगी तेरी किस्मत खुलेगी। ओ संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी। संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी। ओ संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी। हाँ संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी। हंसन की गति हंस ही जाने। 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 क्या जाने कोई कागरे तेरी अच्छी बनेगी। क्या जाने कोई कागरे तेरी अच्छी बनेगी।
संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी। हाँ संतन के संग लाग रे तेरी अच्छी जय हो। बनेगी। ध्रुव जी की बन गई प्रहलाद जी की बन गई। ध्रुव जी की बन गई प्रहलाद जी की बन गई। ध्रुव जी की बन गई प्रहलाद जी की बन गई। ध्रुव जी की बन गई प्रहलाद जी की बन गई। गुरु सुमरन बैराग रे तेरी अच्छी बनेगी। गुरु सिमरन बैराग रे हाँ तेरी अच्छी बनेगी। हाँ संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी। संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी। कहत कबीर सुनो भाई साधो। 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 सुनो भाई साधो सुनो भाई साधो। सुनो भाई साधो सुनो भाई साधो। हो राम भजन में लाग रे राम भजन में लाग रे तेरी अच्छी बनेगी। राम भजन में लाग रे तेरी अच्छी बनेगी। हाँ कृष्ण भजन में लाग रे तेरी अच्छी बनेगी। कृष्ण भजन में लाग रे तेरी अच्छी बनेगी। हाँ संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी। संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी। हो राम भजन में लाग रे तेरी अच्छी बनेगी। राम भजन में लाग रे तेरी अच्छी बनेगी। राम 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 राम। हाँ सीता राम 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 सीता राम। राम 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 राम। हो सीता राम 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 राम। सीता राम 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 राम। सीता राम 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 राम। हो सीता राम 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 राम। हाँ सीता राम 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 राम। सीता राम 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 राम। हो सीता राम 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 राम। सीता राम 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 राम। सीता राम 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 राम। सीता राम 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 राम। हो सीता राम 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 राम। सीता राम 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 राम। सीता राम 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 राम। हो सीता राम 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 राम। राधे राधे श्याम बोलो राधे राधे श्याम। राधे राधे श्याम बोलो राधे राधे श्याम। ओ सीता सीता राम बोलो सीता सीता राम। सीता सीता राम बोलो सीता सीता राम। हाँ जय जय हनुमान बोलो जय जय हनुमान। जय जय हनुमान बोलो जय जय हनुमान। ओ अम्बे अम्बे माँ मेरी जगदम्बे माँ। अम्बे अम्बे माँ मेरी जगदम्बे माँ। ओ हर हर महादेव बोलो हर हर महादेव। हर हर महादेव बोलो हर हर महादेव। ओ राधे राधे श्याम बोलो राधे राधे श्याम। राधे राधे श्याम बोलो राधे राधे ओ श्याम। बोलो राधे राधे श्याम बोलो राधे राधे श्याम। बोलो राधे राधे श्याम बोलो राधे राधे श्याम। बोलो राधे 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 राधे
राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राम 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 राधे 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 जय जय श्री राधे। बोलो वृंदावन बिहारी लाल श्याम सुंदर जगत गुरु श्री चंद्र भगवान की ओम जय। शांति। हरि ओम। सुमर पवन सुत पावन नामो, अपने बस कर राखे रामो। हरि ओम। भूर भुवः स्वः तत्सवितु वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम शांति शांति शांति। ओम। बोलो श्री जगदम्बे मैया की जय। धर्म की अधर्म का प्राणियों में विश्व का हर महादेव जो बोले सो तरे जगत गुरु श्री चंद्र हरे। बोलो श्री वृंदावन बिहारी लाल की जय। बोलो भुवन भास्कर सूर्य भगवान की जय। श्री अन्नपूर्णा माता की जय। और आज के आनंद की जय। कथा विश्राम होता है। कृपा करो हनुमान श्री राम लक्ष्मण जानकी सदा करो कल्याण। सियावर रामचंद्र की जय जय। उमापति महादेव की जय जय। पवन सुत हनुमान की जय जय। बोलो भाई सर्व संतन की जय 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 जय। आयो लाल सबई चौक झूलेला। सात संगत जी अज दिशा कुकरेजा जो हैप्पी हैप्पी तव बर्थडे तो उनखे सुठो मिले जीवन जो वे ऐं मिले प्रभुअ जे करुणा कृपा जी रेस। इन करे तव्हांजो आशीर्वाद 3 बार पंहिंजे श्री मुखार विंद सां तव्हांजो समय आरंभ तो थिए जी। बोलो श्री वृंदावन। हाँ जेको भी तिल फुल प्रसाद आहे वो स्वीकार कयो। सुभाणे सुखमनी तो ना है ना सुबह जो प्रभुदास अज थी वही सुबह जो। अच्छा अरे हाँ हाँ विशेष सूचना ध्यान ॾिजो भाई। असांजा भक्ति जा सुठा सुठा पुस्तक गीता प्रेस जा भगवत गीता भागवत इस्कॉन वारी कुछ अड़ा पुस्तक स्टॉल ते लगाया विया आहिनि। ध्यान ॾिजो वरी भी जेके पुस्तक प्रेमी आहिनि ग्रंथ पढ़ंदा आहिनि इन्हनि जी कोई भी चार्ज कोन्हे। 1 रुपयो भी न चाहे 20 वारो हुजे चाहे 5 रुपए वारो हुजे। जंहिंखे जेको सुठो लगे प्रेम सां हाँ ॾिसजो हो हल्लो न कजो शांतीअ सां ॾिसी करे जंहिंखे सुठो लगे उहो खणी वञिजो पर पढ़जो। जेके न पढ़नि उहे न खणी वञनि जेके पढ़नि उहे ज़रूरु खणी वञनि। वरी तव्हां पढ़ी करे चाहियो त ॿिए कंहिंखे बि पढ़ाए था सघो हा न। पर भागवत हमेशा पढ़ण वारियूं इस्कान वारा भागवत भी तो सुठा सुठा सत्संग जा किताब कविताउनि जा किताब भजननि जा भी कुछ पुस्तक अथव। तो महिरबानी करे पढ़ण वारा प्रेमी जेके आहिनि उहे ॾिसी वठिजो ऐं खणी वञिजो ठीकु आहे। बोलो सत्संग भगवान की। 15 मिनट पहिरियों ई कढणो